सखर हाउस पीपी अगमान सैयद ज़ाहिद शाह बुखारी पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुस्तहिक औरतुनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी रुखो चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे पाकिस्तान जो ॿियो भेरो सदर चूंडण ते खेसि ऐं पीपी जे मरकज़ी सूबाई ऐं सखर जी क़यादत खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो सदर पाकिस्तान बणिजी मुल्क ऐं अवाम जी बहितर नमूने ख़िदमत करे मुल्क ऐं मुआशी ऐं महांगाई वारे धुबण मां कढण लाइ भरपूर किरदारु अदा कंदे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी मर्दे हुर आहे जंहिं जमहूरियत जी मज़बूती आइन ऐं कानून जी बालादस्ती पार्लियामेंट जे वक़ार खे वधाइण लाइ अॻु बि केतिरा ई क़दम खयां हुआ ऐं हाणे बि पाकिस्तान जी 25 करोड़ अवाम खे अहिड़ी उम्मीद आहे। ज़ाहिद शाह बुखारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग हुकूमत अवाम जी बहितरी लाइ कदम खणंदा जॾहिं त सिंध हुकूमत बि सैयद मुराद अली शाह जी वॾी वज़ारत में सिंध जी अवाम खे रिलीफ ॾियण लाइ कमु कंदी। सिंध जो अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो सां वालिहाना अक़ीदत रखे थो जंहिं सबबि पीपी खे सिंध मां अक्सरियत सां कामयाबी मिले थी। आख़िर में जीए भुट्टो जीए शहीद बेनज़ीर भुट्टो जीए जा नारा पिणहाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची